जीअं त अॼु असीं हिते मौजूदु आहियूं तलील में ऐं हिकु लिंक रोड आहे जेको हिन ग़रीब आवाम लाइ नासूर बणियलु आहे। हीअ लिंक रोड गरीबाबाद खां निकिरे थो जेको बगवे शहर बादशाह ते वञे थो, जिते हज़ारे ॻोठ आहिनि जेके वीचारा हिन ज़िंदगी में गुज़रनि था, जंहिंजी औरत रोड रात ॾिठी आहे। अचो त नाज़िन सां ॻाल्हि ॿोल कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। असांजो हुकुमराननि खे ऐं हिन जे पाड़े वारनि खे सभिनी खे तकलीफ़ आहे। हितां असां वटि अचनि था, नारा हणायूं, वोट बचूं था वञनि। ग़रीब आवाम तकलीफ़ में आहे। बचो ॿार असां जेको ॻोरा हारो आहे, कंहिंखे पेट आहे त रस्ते में माई वीचारी जम थी करे विझे। कंहिंखे असां हिते चऊं था जेको बि असांजो हितां जो आहे MNA MP उहो चए थो त बाबा अॼु न सुभाणे ठहंदो, अॼु न सुभाणे वोटनि जे लाइ हलिया था अचनि। असांजी अपील कई थी वञे पीपुल्स पार्टी जा हुकुमरान हुजनि, MQM जा हुजनि, फंक्शन लीग जा हुजनि, जेके बि आहिनि पाण में इत्तेहाद करे असांजे ग़रीब आवाम जो मसइलो हल कयो वञे। छो की असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। सॼे आवाम खां तव्हां पुछी था सघो त इहे जेके बि आहिनि असुल कोठी हिन कचनारे फाटक वठी बगे शहर बादशाह ताईं कंहिंजी फौतगी थी वञे त एम्बुलेंस में लाश कंहिं महिल हीअं थो थिए, कंहिं महिल हीअं थो। ख़ुदा असां ग़रीबनि ते असां रहम कयो वञे। हे पूरो असांजा ॻोठ आहिनि, मगी आहिनि, कोरी आहिनि, समेजा आहिनि। हीअ असांजी इंडड़ पंजाबी आहिनि, सूमरा आहिनि, केतिरियूं क़ौमां आहिनि, मीरबार आहिनि, शेख आहिनि, मारवाचा वेठा आहिनि, सभु तकलीफ़ में आहिनि। असां इहे पूरो मन एहतिजाज करणु चाहियूं था त हथ ॿुधी अर्ज़ु कयूं था त हिन ग़रीब आवाम जेको वेठो आहे ऐं बीठो आहे, महिरबानी इन्हनि जी आहे जेके ॿाहिरि असांजे लाइ हिते आया आहिनि ऐं असांजो आवाज़ु बुलंद कनि था। बाक़ी हुकुमराननि ते का जूअ बि नथी थिए। साईं वारा अचनि था, ख़ुर्शीद चार साहब वारा अचनि था, हितां वोट वठी था वञनि। जॾहिं उनखे वोट जे लाइ रोड लाइ चयो थो वञे, अस्पताल लाइ चयो थो वञे, चवनि छा था त बाबा हुकूमत चेंज थी वई आहे। पर जे 10 साल हुकूमत हिननि कई, 12 साल इहे थी विया त हिते हिकिड़ी ॻाल्हि बि ख़ुर्शीद छा या पीपुल्स पार्टी जो माण्हू हिते ॿुधाए त उन्हनि छा कयो आहे। हितां कोठी बगे शहर पासे ताईं ॾिसो, कुझु न उन्हनि कयो आहे। अगरि हणायो आहे नलको त ग़रीबनि आवाम हणायो आहे, हणायो आहे नलको त कई फ़क़ीरनि हणायो आहे। बाक़ी असां हिते असांजे लाइ को हाल कोन्हे, को दुआ करो असांजी उन रब जे अॻियां त असांजी का आवाज़ ॿुधे। बाक़ी असांजी पुॼाणी इहे हुकुमरान, इहे जेके सियासी लीडर आहिनि, असांजे ग़रीब आवाम खे महांगा बि केतिरी थी वई आहे। इहो ॾिसो ग़रीब आवाम काथो वञे, मोटर साइकिल आहे जंहिंखे उहो वीचारो काथो तेल भरे, बचो ॿार आहे तंग थो थिए। हाणे बचनि सां अचनि था ॿार, रोड जी हालत ॾिसो। कंहिं भेण असांजी को बि पुछो त मुंहिंजो महिरबानी करे मां इन जाइ ते पंहिंजी ॻाल्हि खे पूरो कंदुमि। छो त हिकु लफ़्ज़ बि ओतिरो जे 10 लफ़्ज़ बि ओतिरा, पर न सम्झण लाइ 20 साल थिया आहिनि रातिनि जा, 20 साल ही रोड ते। तव्हां कॾहिं सैयद ख़ुर्शीद अहमद शाह खे इहा दर्द भरी कहाणी ॿुधाई आहे? खोड़ दफ़ा, 100 चकर, खोड़ दफ़ा, हिकु दफ़ो बि न 100 दफ़ो ॿुधायो आहे। ख़ुशामदी हिते आहिनि, ख़ुशामद कनि था, दावता कनि था, लखे लखे रुपया उन ते ख़र्चो कनि था। ज़रूरु हितां जा UC चेयरमैन हूंदा, ज़रूरु हितां जा कुझु बि कान्हे। को UC चेयरमैन कंहिं खां पुछण वारो न आहे। उन्हनि जे टांगनि जे कढ वञनि था भॻा, जेके वॾियूं गाॾियूं अचनि थियूं, पोयां भली मिटी पियो चढ़े, दम जी बीमारी वठी वञे थो, उन्हनि खे का परवाह कान्हे का मुंहिंजा भाउ। हे रब ॾिसे थो के ख़िलाफ़ असां न आहियूं, असां ख़िलाफ़ इन जी चइजे आहियूं त हुकुमरान आहियो, असांजे मथां हुकूमत था हलायो। हे रोड जा पैसे, ही रोड कचे जो मां मज़दूरी कयल आहे, रूलर ते चौकीदारियूं मां कयूं आहिनि। हिते माण्हू अहिड़ा बि हुया जेके क़ुर खणी बीठा पिए, उन्हनि जे अॻियां मेड़ियूं पिए कयूंसीं। गुलाम सेन फ़क़ीर वाला जन्नत बख़्शेस, उहो कुबे हुनजी जाइ आहे, हेॾो कुबो अथसि उहो साम्हूं रोड ते। उहो असां हितां रातिनि जो मां रूलर ते को बि ज़मीन मां न पियो खांडे, को वाही न पियो कढाइण ॾे। मां इहो रातिनि जो गाॾियूं ॿुधी, हर शइ ॿुधी, मूंखे का ज़रूरत इहा ॻाल्हाइण जी न आहे। पर इन करे त असांजो आवाम में सॼो हाणे मुतहिद आहे ऐं इंशा अल्लाह ताला असांखे ॿियो कुझु कोन खपे। असांखे सहूलियत खपे रोड जी, हितां कोठी बगे शहर ताईं। ॿियो असां रोज़ी पंहिंजी हर को मज़दूरी पाइण थो पए हिते पुॼाणी थी। हा, जेको रोड ॾिसो था तक़रीबन पुराणो अरसो आहे, असांखे बि नज़र में अचे थो त तमामु घणी क़दीम जेको आहे रोड आहे। हुन खां हालत जेको बगल टुटल आहे तमामु घणे अरसे खां आहे। 20 साल थी विया आहिनि रोड जंहिंजे करे ख़तमु थी वियो दौर जो वठी रोड उन वक़्त में ठहियो आहे। वरी रोड खे कॾहिं मरमत न कई वई आहे, रिपेयर बि न कयो आहे। पुछा कई त कोई हिन रोड जा असां हिन रोड ते पैसा आया जेके मां ठेकेदार पैसा उहे बसि खाई था वञनि। 4 जेका पैसा आया आहिनि बसि पैसा खाई था वञनि। 20 साल आया हूंदा। अच्छा, माना हिन रोड जी रिपेयरिंग लाइ पैसा अचनि था जेके माना तव्हांजे चवण मुताबिक़ या वठा था खाई वञनि या कारकुन था खाई वञनि, उनजी तव्हांखे का बि ख़बर कोन्हे। तव्हां कॾहिं एहतियाज कयो आहे? एहतियाज इहे रोज़ कयो था, अचनि था उहे पाण ॾिसनि था। कड़तेल नथो निकिरे, कड़तेल करे नथो। इहे रोज़ सुबुह
शाम हितां अचनि वञनि रखंदा हुकूमत सॼी ख़बर आहे ॼाण तमामु हर इलेक्शन में दाऊ कयूं था हर इलेक्शन में पर को मसइलो ई न आहे ख़बर ई न आहे ॼण कन हिकु कन ॿुधी में कढी था छॾनि हिन वक़्त ताईं इहे धारे जा इकराम लाइ ख़ान साईं जाम सैफ़ुल्लाह ख़ान इहे कुलनि खे ख़बर आहिनि हर दफ़े अचनि था ॾिसनि था साईं ख़ुर्शीद अहमद सां हर चकर ॾिसनि था पर काई बि कोन अथनि जेॾे चवनि था की हा साईं बसि हिन फिलहाणे महीनो गुज़रे टीवे में कमु कराईंदासीं वरी बसि वरी विया हलिया त ॾिसनि ये जगह गवर्नमेंट हले पीपल्स पार्टी 10 साल थी अंदर उन्हीं के छा तव्हांजे ॻोठ में सीसी ब्लॉक या नालियूं वग़ैरह या का बिजली जो स्कीम आयो ना के जो कम न थियो सरकार रुपए जो कम न थियो घरों जा तो भाई सही है या तो रुपए जे संगे फलाने केतिरो माण्हू कंहिंजे कढाई कम हर शइ आयल आहे थोरो अगरि असां तमामु दोस्तनि जा वीचार ॿुधा आहिनि तमामु जज़्बाती करणु चवंदा उनखे खुद बि आहे ॾिसूं पिया था असां रिकॉर्डिंग बि कयो आहे ऐं थी सघे अहिड़ा जेके पंहिंजा हुकुमरान आहिनि उनखे बि ख़बर हुजे तव्हां हिन बारे में छा चवणु चाहियो असांजो पहिरियों रोड ठहे ॿियो कमु पोइ थिए असां वॾी तकलीफ़ रोड जी वयल भाउ रोड में ॾाढो टायर ॾिस मुंहिंजी गाॾी जो न वॼायो 6 महीना टायर नथो हले 1600 टायर केस भी ना है बिजली न हुजे रोड वॾी परेशानी आहे जेको असांजो 1.5 साल टायर हलंदो आहे उहो 6 महीना टायर नथो हले पियो हिकु त अॻे टायर महांगा थी विया आहिनि 6000 जो टायर थी वियो आहे उहो सदाईं मोटरसाइकिल वारनि खे बि वॾी परेशानी आहे की असां लेडीज़ साण आहे हुते पंचर आहे हुते पंचर आहे वॾा वॾा पथर निकितलनि वॾी परेशानी आहे घणनि वॾा साल थी विया आहिनि तक़रीबन 15-20 साल थिया आहिनि रोड मरामत न थियो आहे हा हिन पासे ॾे कंहिं तकियो ई न आहे हितां जा जेके बि आहिनि BP जा उमेदवार आहिनि उन्हनि पंहिंजे तकनि में तकियो ई न आहे तव्हांजो छा मुतालबो आहे अलाह हिन खां पुछंदो असांजो मुतालबो इहो आहे त अलाह जी पकड़ वॾी आहे वॾा वॾा वांगर बच पकड़जी विया आहिनि इंशाअल्लाह ॿिया बि पकड़बा इहे बि पकड़बा हिन तकार हिते सालनि खां असां सां कई आहे असांजो ॿार बच्चो साण आहे मोटरसाइकिल ते हिते पंचर आहे हुते पंचर आहे 2 किलोमीटर नथा हलूं वरी मोटरसाइकिल पंचर ते थी वञे वॾी परेशानी आहे ठीकु आहे को मरीज़ आहे को माना त डिलीवरी साण आहे त टाइम ते उहा शइ नथी पुॼे 6 महीना जेको साल हलंदा 5 साल ॿुधी अहिड़ो ज़ुल्म आहे जेकी कयो आहे ख़ुर्शीद जा कयो आहे हिते अलाए केतिरा साल वोट PP वारनि खे ॾेई थकाऊं कुझु बि को बि कमु न थियो आहे रोडनि जा पैसा खाई आहे अलाए केतिरा खाई आहे नालियुनि जा पैसा खाई आहे को कमु न थियो आहे हाजी लाइ बि ॻोठ मंगी में बिजली जा थंभा खसीज़ो किरिया पिया आहिनि हिन महिल ताईं ख़ुर्शीद जा खे वोट बि ॾियनि था को कमु न थियो आहे ख़ुर्शीद जा कयो आहे को बि कमु मूरो इकराम धारे जो वोट वठी वियो हिन में नंढी इलेक्शन में हसनू धारे जो हिन महिल ताईं को बि कमु न थियो खसीज़ो ट्रांसफार्म खॼी वियो हिन महिल ताईं हिन PP वारनि ट्रांसफार्म न मोटराए ॾिनो अलाए केतिरा थंभा किरिया पिया आहिनि रोड जी कहिड़ी हालत आहे ॾिसो घणा चकर रोड जा पैसा खाई विया आहिनि 10 चकर पैसा खाई विया आहिनि रोड जा ज़ुल्म आहे वॾो जेकी कयो आहे PP वारनि कयो अच्छा माशाल्लाह तव्हां वतन बि खणी तव्हांजो रोड बगल बि आहे पोइ बि गाड़ी पंचर थी सघे दोस्त आयो नौजवान बि आयो हाणे तव्हांजे मथां फर्ज़ु थिए थो वॾा त पंहिंजी ज़िंदगी माशाल्लाह गुज़ारनि था हाणे तव्हां हिन रोड जे लाइ छो था आवाज़ उथारियो भला सर शुरूअ खां वठी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे असां सपोर्ट कयो ख़ुर्शीद शाह हुजे या उनजे पीपल्स पार्टी जे तरफ़ां पीपल्स पार्टी जो कोई बि कैंडिडेट अचे थो उनखे असां शुरू खां वठी फेवर कयूं था ऐं असांजी हीअ अर्ज़ु हीअ तव्हां जॾहिं बि असां जलसो करायूं था का बि कन्वेंशन थिए थी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी त असां पंहिंजो अर्ज़ु उन्हनि जे साम्हूं रखूं था छा असां एतिरा नाइल आहियूं जो असांजे लाइ इंफ्रास्ट्रक्चर जो जेको आहे इंतज़ाम नथो थिए पियो
छा नासिर शाह खे ख़बर न हुई त असां वटि रोड कोन ठहियल आहे? असांजा वॾड़ा हर वक़्तु हर टाइम खुर्शी शाह खे चवंदा सर असांखे रोड जी फैसिलिटी न आहे। केतिरा माण्हू हिन सां जेको आहे सो इम्पैक्ट पए थो माण्हुनि ते, पर शायदि इहे सुतल आहिनि या पंहिंजी करप्शन में सुतल आहिनि। इन्हनि खे बराए महिरबानी गुज़ारिश कजे थी असांजे इलाइक़े जी बराए करम असां शुरू खां वठी तव्हांखे सपोर्ट कयो आहे, तव्हांखे वोट ॾिनो आहे। जेकॾहिं हाणे हिन वोट जो तव्हां सिलो आवाम खे इहो ॾियो था त असांखे बेसिक नीड जेका आहे इंफ्रास्ट्रक्चर जी रोड सिस्टम असां वटि मौजूदु न आहे त पोइ तव्हां उमेद न कयो त हिन इलाइक़े में तव्हांखे कोई बि वोट ॾींदो। केतिरा मिलियन रुपीज़ जेको आहे सो तव्हांखे मिलनि था रोड जे लाइ, वरी ठेकेदार तव्हां पंहिंजा रखियूं वेठा आहियो सर। ठेकेदारनि खे तव्हां पैसा वठो था, उहो पैसा वठी अहिड़ो बेकार क़िस्म जो रोड ठाहे ॾींदा असांखे जेको 5 सालनि जी हलण जी जॻह ते हिकिड़ो साल बि मुकमल कोन थो हली सघे। छा रिपेयरिंग जो आयो करे टेंडर? सर कॾहिं बि टेंडर उतां पास थिए थो सर। टेंडर उहो पाण अहिड़े कंहिं हिकिड़े जेको आहे सो ठेकेदार खे ॾींदा जिन ते कोई अमल दरामद कोन थो थिए, कोई कंप्लायंस कोन थो थिए पियो, कोई कंप्लाई करे ई कोन थो पियो। उहे जेके उन्हनि खे टेंडर जा रुपीज़ मिलनि था उहे पाण में जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जा शायदि कुझु उहिदेदार आहिनि ऐं कुझु ठेकेदार आहिनि जेके हितां खाई असांखे इन्हनि शयुनि लीड खां जेको आहे सो वापसि रखनि था पिया। अच्छा, उन खां अलावा तव्हां कॾहिं साईं खुर्शी अहमद शाह जो कॾहिं रोड रोकियो आहे त बाबा असां हीउ ज़ुल्म आहे तव्हां? सर 5 times in my life. I am only 23 years old. 5 times in my life असां हिन जो रोड रोकिया, असां कोई बि उनखे घुरायूं था। हाणे खुर्शी शाह साहब असांजो ॻोठु आयो, चयो त सर इंफ्रास्ट्रक्चर सर रोड उन खां असांखे अञा ताईं महरूम कयो वियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी अञा असांखे चवे थी पई त बाबा असांजो जॾहिं हुकूमत ख़तरे में आहे, जॾहिं असां ॿाहिरि निकितासीं असां तव्हांखे इंफ्रास्ट्रक्चर सेट करे ॾींदासीं। 30 years रिकॉर्ड रहियो आहे पाकिस्तान जी हिस्ट्री में। 30 years हिकिड़ी पार्टी हुकूमत कई आहे ऐं जेके माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सपोर्ट कंदा ख़ैर उहे सपोर्ट कनि उनखे। उन्हनि खां इहो सवाल कयो वञे, हिकिड़ो नंढो सवाल कयो वञे त छा ही जेके हज़ारे लखे माण्हू वेठा आहिनि छा इहे इन लाइक़ु बि न आहिनि उनखे इंफ्रास्ट्रक्चर ॾिनो वञे, रोड ॾिनो वञे? इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी खां ऐवान में सवाल कयो वञे त सर हीउ इलाइक़ो जेको असांजो इन महरूमियत में गुज़ारे थो पियो, छा असां इन लाइक़ बि न आहियूं? हज़ारे वोटिंग तव्हां हिते अचो था पिया, तॾहिं असां सां वाइदा कयो था, उहे वाइदा कंप्लायंस में त अचनि ई कोन था। उहे वाइदा उन्हनि खे तव्हां वाटर त ॾियो ई कोन था। यू डोंट वाटर योर प्रॉमिसेस। Now we want to get rid from Pakistan People's Party. We need our facilities, sir. We need our facilities. If you don't do that, then don't think that you will come here and you will take your votes. No. Now awareness has come. Awareness in every people. Every people is saying about you. Pakistan People's Party, what have you done for us? You have done nothing. We are educated person. We are fools. We are giving you votes. In future, you don't think that you will come here and you will take votes by your fake promises. You will make a promise, complete it, water it, then you come and go get votes. Okay? छा तव्हां इन जेको हाणे जो दावा कयो था त ईंदा माना खुर्शी शाह उमेद न करे वोट जी, छा तव्हांजा ॻोठाणा इन सां मुतफ़िक़ रहंदा? Yes, sir. बिल्कुल. Every people of our villages, every people, not only one. Some of the people we are living here, who are supporting the Pakistan People's Party, we are claiming that you should also get rid of Pakistan People's Party, take some other party, favor some other party, so we get our infrastructure. And inshallah, we will not support Pakistan People's Party. We need our facilities. If he serve us our facilities, then we will go vote. Otherwise, Pakistan People's Party will be out from sin, interior sin. माशाल्लाह तमामु तव्हांजा सुठा जज़्बात आहिनि ऐं उन खां अलावा तव्हां तमामु सुठो जोश रखो था पिया, पर तव्हां कुझु अहिड़ा दोस्त गॾिजी करे हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म ठाहियो, ॻोठ जी कम्युनिटी ठाहियो जेका अॻिते इदारा बि आहिनि, सरकारी ॿिया बि आहिनि, सिर्फ़ु माना हुकुमरान आहिनि, रोड्स खातो आहे या ॿियो खाता आहिनि या ॿी बुनियादी सहूलियतूं आहिनि, उन जे लाइ गॾिजी आवाज़ था जो तव्हांजे वधीक उन जे बारे में We are doing, sir. All of the communities living here, we are doing such kind of making platform for people by which we can send our messages, we can send our approaches to the Pakistan People's Party or the government of Pakistan that we are deprived of facilities. हाणे जेकॾहिं असांखे उहे फैसिलिटीज़ जेकॾहिं अदा कयूं थियूं वञनि, कम्युनिटी ठहे थी पई, ॻोठ पाणजनि में ॻंढजनि था, अवेयरनेस अची वई आहे, सभिनी खे ख़बर पई आहे त जेका 30 साल खां कुझु न करे सघी आहे उहा जेकॾहिं हिते हाणे ॾिसो सर हिकिड़ी ॻाल्हि आहे, असांजे सिंध में जेके नियाणियूं आहिनि उन्हनि जी ज़िना थिए थी पई, उन्हनि खे क़तल कयो थो वञे, हिकिड़ी सिंपल ॻाल्हि वठी असांखे इंफ्रास्ट्रक्चर छा ठाहे ॾींदा? पाकिस्तान पीपल्स पार्टी मां त कंहिं क़िस्म जी असां उमेद ई नथा रखी सघूं। उन्हनि नियाणियुनि जे लाइ को आवाज़ नथो उथारे, बाक़ी मरियम नवाज़
नवाज़ खे जेकॾहिं अरेस्ट कजे थो त मरियम नवाज़ जे लाइ सेनेट में हुनखे पाकिस्तान जेको PTI खे गारियूं ॾिनी वञनि थियूं, इमरान ख़ान साहिब खे गारियूं ॾिनी वञनि थियूं। यार हिकिड़ी हालत थींदी आहे सिंध में असां तव्हांजा वोटर आहियूं, असां तव्हांजा सपोर्टर आहियूं, असांखे कहिड़ी नीड तव्हां जेको आहे सो फैसिलिटेट कयो आहे ऐं कम्युनिटी ठहे थी। इनशाला नियर फ्यूचर में इहो थींदो PP हितां हथु खणी। रोड ठहे त भलो आहे, असां त मरी विया। मां त सॼी गाॾी खे लीड़ा ॿधियूं न रगट छॾियो आहे न रसो को छॾियो। हाणे ॾिसो गाॾियुनि जी हालत, मजबूरी वॾी आहे। रोड ठही वञे त सही ॻाल्हि आहे। जी नाज़रीन, ये तव्हां गाड़ी जो स्टीयरिंग ॾिसी रहिया आहियो, उन खां पोइ तव्हां स्विच बोर्ड ॾिसी रहिया आहियो, हुनजो कीबोर्ड ॾिसी रहिया आहियो, छा हालत आहिनि गाॾियुनि जी, तव्हांजे हिन जे बारे में छा चवणो आहे? त तव्हां छो था कमु गाॾी जो करायो? कम ई करे नथा करायूं, रोड ख़राबु आहे। अच्छा, हा, रोड ख़राब जे करे कमु नथा करायूं। ब्रेक वग़ैरह सही आहिनि न? ब्रेक सही आहे, क्लच सही आहे, गियर सही आहे, बसि। माना त जेका कम वारी शइ आहे तव्हां उहा सही रखो था, बाक़ी न। आईना जेके विझरायो त उहे रस्ते में किरी था पवनि। जी नाज़रीन, ये गाड़ी आहे जेका हिते रोज़ानो वहंदी आहे ऐं इहे माल ऐं ॿियो अनाज खणण में कंदी आहे, जंहिंजी गाड़ी जी हालत ॾिसो था, जंहिंजो ड्राइवर जो चवणु आहे त कहिड़े हालत ते असां कमु करायूं, लखे रुपया ख़र्च कयो था, पोइ 8 ॾींहंनि जे उहे अंदरि अंदरि ख़तमु थी था वञनि पिया। शीशा विझाया हूंदा बैक सीट साइड शीशा, त उहे किरी पवंदा पिया ऐं जेकॾहिं ॿियो बि को कहिड़ो कमु करायूं था त किरी पवंदा। बाक़ी टायर ट्यूब असां पंहिंजा ओके रखंदा आहियूं। उन कमु न थी सघियो आहे। ॿियनि सालनि खां सवाइ जेका बि बजट अचे थी, कंहिं बि हिसाब सां असांजी मेंटेनेंस रोड जी का बि न थी रही। तमामु आवाम हिन वक़्तु परेशान आहे, गाॾियुनि जी हालत नाक़ुस थी चुकी आहे। हर टाइम हर रस्ते ते पंचर, टे पंचर गाॾियूं ऐं मोटरसाइकिलूं, गाॾियूं जेके बचंदी रहे कोई बि ख़र्च कराए था उहे छड़ो मिस्त्री वठी थो, असां पोइ वञूं गाॾी जा ग़रीब माण्हू वञूं गाॾी 8 ॾींहं टायर ई मसत हले। रोड PP ॾिसो था, छड़ो खाधो थी खाईंदा के हे टायर गाॾी रोड ख़राबु आहे, पंचर गाड़ी टायर या तूं न जराईंदा 8 ॾींहं घर वारा पुछंदा छा था कनि, मतिलबु रोड जी बाहि लॻी आहे। ऐं कोन ठाराईंदा, महिरबानी करे कुझु शइ बिलावल खे ॿियनि खे सभिनि कारदारनि खे। अच्छा, माना साईं ख़ुशी छा तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे हाणे ॿुधी करे छॾी साईं, बिल्कुलु हिते आयो आहे जिला लश्कर जो शादी ते, असां दरख़्वास्त ई न वरिता। हाणे टियों असां जलूस कढियोसीं। अबा असांजो ॻोठु आहे वारस इब्न मलिक, तक़रीबन 15 किलो खां असांजो ॻोठु आहे 25 किलो 26 किलो आहे। उन खां निकिता त इनशाला ताला सही सलामत मरीज़ पंहिंजा असां ई न पुॼा त पंहिंजा 15 ॾींहं 20 ॾींहं रोड टायर ट्यूब ख़तमु, सॼो ॾींहुं कयूं मज़दूरी। हालत ॾिसो असांजी, इहो अलाह इमरान खे हयाती ॾे, बर्बाद कयो त मुल्क पाण बि थींदो, ख़ुशी सां गॾु थींदो। इमरान त हाणे आयो आहे, साल कोन थियो अथसि, जेके 10 साल 10 साल अलाह हयाती ॾे PPR खे गंज करे छॾियो अथनि। वञ त साए सां न पुॼे ॻोठु तूं पंहिंजी जाते बूंदी ॻोठु। सिंध जी पूरी हालत बर्बाद। जान ॾाढो ज़ुल्म आहे। 10 साल थिया आहिनि पीपल्स पार्टी जी हुकूमत रही आहे। ॾाढो ॻोठण असां परेशान लॻा पिया आहियूं। स्कूल जा ॿार वञनि था, दरपदर लॻा पिया आहियूं। गाॾी पंचर थी थी वञे, हथ में काए था वञूं, तपी बीमारी लाइण वञूं था। 5 मिंटनि जा जाइ ते सफ़र असांखे 20 मिंट लॻे थो, 40 मिंट। पीपल्स पार्टी कोई बि हिन महिल ताईं कमु कोन कयो आहे। 10 साल थिया आहिनि। पंचर गाॾियूं थींदियूं, बगे शहर खां वठी कचा फाटक ताईं कोई बि असांखे तरक़ियाती कमु कोन मिलियो आहे, न ॻोठनि में मिलियो आहे, न ही रोड ठहियो आहे वॾो। पीपल्स पार्टी अलाए छा थी करे, अलाए छा कंदी, असां ग़रीबनि जो आवाम जो खाई वई आहे। काई बि अहिड़ी कारकर्दी न आहे थी जो असांखे रोड मिले। 10 साल थिया आहिनि। नियायती अर्ज़ु कयूं था त असांखे रोड ठाराए ॾियो, वॾी तव्हांजी महिरबानी थींदी। ज़ुल्म लॻो पियो आहे, बेइंतिहा ज़ुल्म लॻो पियो आहे। तव्हां ॾिठी, तव्हां आयो ज़रूरु। असां पनो अकुल अचूं था, हिते पंचर आहे, हितां निकिरूं हूंदा पनो अकुल ताईं पंचर आहे। जीअं राति ॾुखियो सुखियो जान गुज़ारंदे जेका मरी था वञनि, उन्हनि जो हाल छा कयूं असां, छा ते खणूं? वॾा माण्हू त विझी एम्बुलेंसनि में जहाजनि ते पुॼाइनि था क़ब्रिस्तान। असांजा त मुयल जी बैल में त चेरा बि वयल आहे। ॿुधाए कान असांजी ग़रीबनि जी काई मदद कयो। 10 साल खां रोड तबाह आहे। रोड 20 सालनि खां रोड जी ॻाल्हि कंदा पिया। ठही वियो आहे, तव्हांखे ठहियलु मिलंदो, पर आसिरो अञा ताईं कोन्हे को। कंहिंखे वोट कंदा? वोट ख़ुर्शीद साहब खे ॾिना आहिनि। अच्छा, हा, ख़ुर्शीद साहब पार्टी जी 20 साल आयो बि आहे हिते, भाई दावता बि खाई आहे। ख़ुर्शीद साहब बिल्कुलु घुमी बि वियो आहे हिन रोड सां। उहो बि चए तव्हांजो रोड ठहंदो, पर असां जहिड़ो रोड खां वठी
कितना फाटक ते रोड ख़राब आहे अहिड़ो जे माण्हू बीमार थियो पियो वोट पीपी खे ॾींदा 10 साल पीपी जी गवर्नमेंट रही आहे पोइ बि तव्हांजो आधार ख़तमु न थियो आहे इन छा सबबु आहे इहो सबबु आहे जेके वॾा ऑफिसर आहिनि पोइ ॾे ठाहिनि न ठाहिनि जी मर्ज़ी आहे खाई आहे त भई ख़ुदा ॼाणे असांखे ज़ोरी वठंदा आहिनि वोट असां राय ख़ुशी सां न ॾींदा आहियूं न ॾींदा आहिनि ॻोठ खां लड़ाईंदा आहिनि उठो टपड़ा खणो न त पुलिस को बदिराए छॾींदा आहिनि अच्छा हा ज़ुल्म कंदा आहिनि न साईं मथां ग़रीबनि जे मथां ज़ुल्म कंदा आहिनि अब ॾे ख़बर घणा घर आहियो साईं हेतिरा आहियूं सभु वोट ॾियो जल्दी ॾियो न ॾींदो त घर निकिरो न त पुलिस को बदिराए अहिड़ा केस करे ग़रीबनि खे लोड़ायो मजबूर आहियूं पोइ त ॾियूं था पोइ हाणे असांजा रोड ठहे न ठहे हाणे त रसी वई ॻाल्हि आहे रुली मरी वियासीं ॻाल्हि इहा आहे रुली मरी वियासीं न पोइ तव्हां रुलियुनि ॾे वञो जेके तव्हां वोट ज़ुल्म आहे तूं पंहिंजो इस्लामाबाद रहंदो कराची रहंदो असां वञूं उन्हनि लाइ ज़रूरु था पर मतिलबु चवंदा साहिबु कोन्हे भली सुठो पियो अंदरि पोइ बि चवंदा साहिबु कोन्हे अच्छा मां तव्हांखे हुन सां पोइ मिलण ई नथा ॾियनि न ॾियण ई नथा मिलण जेके चमचा वेठा आहिनि न उहो मिलण ई नथा ॾियनि त साहिबु कोन्हे हाणे कोन्हे त उन्हनि खे असां छा था करे सघूं चाचा साईं तव्हां जेको ज़ुल्म ॾिसो था असां ज़ुल्म साईं हद थी वई आहे हद थी वई आहे असांजा जेको ज़ुल्म आहे कहीं सां न आहे कहीं सां ज़ुल्म न आहे हीअ हालति जेका असां ग़रीबनि सां मिसकिननि आहे त ख़ुदा जे कागर में लिखियलु आहे हिते ॿियो ॾींहुं चोथों ॾींहुं आयो आहे चयोसीं साईं असांखे रोड लाइ बि तोखे छा कयूं पोइ असांखे रोड ॾियो रोड तव्हांखे मिलंदो बसि चिप त इहा असांखे एतिरा साल थी विया आहिनि इहा रोड हे साईं मुशर वठायो आहे उहो हेठि इहो रोड ठहियो पियो आहे किथां इहो पथरी न माशाल्लाह तव्हां नौजवान आहियो तव्हां ॾिसो था त अॼुकल्ह जे दौर में अहिड़ी बुनियादी सहूलियतूं आहिनि हर शहर खे रोड रस्ता पंजाब खां ॾिसो ऐं माशाल्लाह शहर जा ॿिया बि रोड आहिनि जेके तमामु सुठा लिंक रोड ठहियल आहिनि पर हीअ रोड जेको लिंक रोड आहे तमामु वॾो असां आधार कटे आया आहियूं असां पहिरियों दफ़े आया आहियूं ऐं तमामु वॾी मुश्किलातुनि सां जिते पहुता आहियूं कलाक ऐं जेके तव्हां रोज़ानो रहो था पिया माशाल्लाह तव्हां लिखिया पढ़िया बि सघो था नौजवान बि आहियो त तव्हां हिन रोड जे ख़िलाफ़ु छो था आवाज़ उथारियो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां पहिरियों दफ़ो आया वठी आहियो हेसि ताईं ॿुधायो 5 किलोमीटर बंदि कयो असां सुबुह जो वेंदा आहियूं असां पाण कारोबार कंदा आहियूं दुकान में सुबुह जो वेंदा आहियूं शाम जो वापसि ईंदा आहियूं त माना राति वारी मानी कोन कंदा आंड्रा गुंडा हेॾे होॾे थी वेंदा आहिनि असां माना वठी आहियूं सफ़ा बीमारियुनि में तकरीबन माना सफ़ा कम से कम हिन रोड खे 30 खां 40 ॻोठ लॻनि था पिया एतिरा उहे आधार में बेदार थिया आहिनि जे माना उहो सफ़ा आवाम चई सघो आहे त कोशिशि आयो कोशिशि आहे की चयो साईं हिकिड़ो न चयो आहे कम से कम 30 बार चयो आहे साईं तव्हां रोड छो था ठारायो पाण अचंदा वॾियुनि गाॾियुनि में उन्हनि खे रोड ॾाको महसूसु नथो थिए ऐं उहे त MP MLA लॻा पिया आहिनि असां ग़रीब माण्हू मोटरसाइकिल ईंदा वेंदा आहियूं जंहिंजे करे असांजो ॾाको एॾो महसूसु थींदो आहे जो असां 30 ॻोठनि खे मां आधार आहे जे हितां कचा फाटक खां वेंदे वञी बागेश्वर बादशाह ते अहिड़ो रोड ख़तमु थी वियो आहे कम से कम 10 साल पुराणो एक्सपायर आहे अच्छा हिन खां अलावा सिर्फ़ु रोड खां अलावा तव्हांजे ॻोठ में ॿिया ग्राहकी सहूलियतूं के बुनियादी न गैस बि न आहे हालांकि असां वटि गैस हुजणु खपे असां शहर खां थोरो मुफ़ासिलो आहे वधि में 10 किलोमीटर असां वेठा आहियूं ठीकु आहे न गैस जी फैसिलिटी आहे न नाले जी फैसिलिटी आहे सरकारी कमु कोई बि न आहे असां वटि वोट वरितियूं हलिया था वञनि माना हे पोइ पियो मतिलबु कढी जंहिंमहिल इलेक्शन थिए थी पई तंहिंमहिल साईं तव्हां रोड वोड ईंदासीं असां सम्झी साईं मतिलबु आहे असां कीअं बि असां मतिलबु कढी वोट वठी हलिया वेंदा वरी असां आवाम सभई वेल मां वरी पोइ तव्हां ॾे वापसि अची नहीं पवंदा वरी तव्हां ॾिसी कुझु नहीं पवंदा साईं हाणे असांखे ख़बर न आहे इलेक्शन खटिया आहिनि मिसाल हितां वारा जेके बि MLA MP थी विया आहिनि हिते चकर न अथऊं वधि ख़ुशी सां साईं ईंदो आहे पोइ उनखे ज़ोरी घुराईंदा आहियूं माना रोड जे बारे में को मसइलो हल थिए पोइ बि साईं ईंदा आहिनि रोड जी का ॻाल्हि ई पचर ई न कंदा आहिनि साईं इहो मसइलो हल थींदो इन ॻाल्हि खे 10 साल थी विया आहिनि माना रोड असांजो न थियो आहे तक़रीबन एतिरा ई माण्हू असांजा तक़रीबन जेके ओड़ा आहिनि तक़रीबन पने लरिया आहिनि हिते माना जेके फैसिलिटी न आहे जंहिंजे करे सिटी में रहंदा पिया ग़रीब माण्हू काॾे वञी ऐं असां अचूं वञूं था तक़रीबन एतिरा माना पिछाड़ी वारा माण्हू जेके आहिनि उहे वॾा वेल में आहिनि उन लाइ असां नौजवान मिड़ई हलाए था वञूं कम खे
पिछाड़ी वाला वीचारा जेके आहिनि बस हिते कुझु महीने में हिकु चकर ईंदा रोड जे करे उन शइ बीमार आहिनि बीमारी वधी थी वञे पई। जी नाज़रीन, जीअं त तव्हां हिननि ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं तव्हांखे असां रोड जो बि जेको आहे सो मुआइनो करायोसीं। हिन वक़्तु असां मैसरेवाद हिकड़ ते बीठा आहियूं। तो तमामु हीउ रोड जेको नाक़िस थियल आहे तमामु ख़तमु थियल आहे। जेके हिते जा अवाम लाइ आहे उनखे मां जस्ट ॾिठो जेके हिते गुज़र सफ़र कनि था ऐं बीमारी में हू पंहिंजो टाइम पास कनि था पिया ऐं अला अख़्तियार खे मां चवंदुसि त वॾी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो ॿ टे दफ़ा ॻोठाणे जो चवणु आहे त असां कई दफ़ा साईं ख़ुर्शीद अहमद शाह खे रिक्वेस्ट कई आहे त बाबा असां सां हीउ ज़ुल्म आहे, असांखे ॿियो कुझु बि तूं न ॾे, न नौकिरियूं ॾे, न ॿियो कुझु असांखे ॾे, सिर्फ़ु असांखे रोड जेको आहे उहो असांखे तयारु करे ॾे ताकी असांजे गुज़र सफ़र पंहिंजो सही तरीक़े सां करे सघूं, अची वञी सघूं। तव्हां ॾिठा काफ़ी दफ़ा हुते मोटर साइकिल पंचर लॻी पियूं हुयूं जंहिंजा टूप ख़तमु या ख़तमु न थी वञनि, गाॾियुनि जी तव्हां अशर पाण